तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हांखे धमाकेदार कहानी ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त सजावल ख़ान खे जेको आहे पुलिस बाहि बारे छॾींदी ऐं सजावल ख़ान खे इहा परेशानी हूंदी त मूसा खे कंहिं बचायो, मूसा हिन टाइम कहिड़ी जाइ ते आहे, मतां मूसा मूं ते वरी वार करे ऐं उन खे ख़बर कीअं पवंदी त मूसा खे जेको आहे मीर बचायो आहे। छा मीर इहो ज़ाहिर कंदो सभिनी जे साम्हूं या फ़िलहालु मूसा खे हिकु पासे करे छॾींदो? जेको कुझु थियणो आहे कुझु ख़ासि ॻाल्हियूं बि ॿुधाईंदासीं इन नेक्स्ट एपिसोड जूं जेके तव्हांखे पहिरियां ख़बर न हूंदी। महिरबानी करे इन वीडियो खे पूरो ॾिसिजो ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में पहिरीं ॻाल्हि त ही हाणे पुलिस जेको आहे सिजावल ख़ान जे लाइ वठ पाजा कंदी। नवाब ख़ान पुलिस खे आङुर ॾेई छॾींदो त सिजावल खे सोघो कर। अहिड़े हिसाब सां मीर जेको आहे मूसा खे खणी वेंदो आहे। फ़िलहालु मूसा जेको आहे बेहोशी जी हालत में हूंदो आहे ऐं उन जो इलाजु कराईंदो आहे मीर। ऐं फ़िलहालु कंहिंखे बि कोन ॿुधाईंदो आहे मीर त मूसा मूं वटि आहे। लेकिन लाला खे ख़बर आहे त मूसा मरी चुको आहे। उन खे सिजावल ख़ान दफ़नाए छॾियो आहे छो त लाला अधु अखियूं ॾिसी करे अधु मुंहुं भॼी हलियो वियो हुयो। ऐं जॾहिं सिजावल वारा मोटी आया त उते मूसा जी लाश ई न हुई ऐं उन्हनि ईअं सम्झो त हिते इन खे लाला खणी वियो आहे। लेकिन मीर ते बि उन्हनि जो शक बाद में वरितो। पहिरियों शक उन्हनि जे मथां लाला जे मथां आहे। हाणे सिजावल खे बाद में ख़बर पवंदी त मां मूसा खे न हक़ मारियो। इहो राज़ देरि खुलंदो काफ़ी क़िस्तनि खां पोइ। ऐं भावल ख़ान खे जॾहिं लाला ॿुधाईंदो त मूसा मरी चुको आहे, दफ़न थी चुको आहे, उन खे मारण वारो सिजावल ख़ान आहे, त लाला जो सॉरी भावल ख़ान परेशान थी वेंदो, हे छा थी नथो सघे। ऐं सिजावल ख़ान सां मिलण जी कोशिशि कंदो। भावल ख़ान तूं मूसा खे छो मारियो? वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते सब्सक्राइब ऐं फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।